अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आवा है पीरिया गुल सबका पेरिक नजर हेडलाइंस ते। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त टैरिफ शोबे में सुधारा आंदा आहिनि, खसारे खे घटि कयो आहे। टैक्स पॉलिसी एफबीआर खां वठी फाइनेंस डिवीज़न हवाले कई। हलंदड़ साल 41 अरब डॉलर पर ॾींहुं नाणो वसूल थियण जी उम्मीद आहे। इस्लामाबाद में पॉलिसी डायलॉग खे ख़िताब कंदे नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त इहो तस्लीम करणु घुरिजे त टैक्स ऐं एनर्जी जी क़ीमत वधीक आहे ऐं उहे हक़ीक़ी मसइला आहिनि। इहो बि सच आहे त कुझु फर्म्स मुल्क छॾे वञी रहियूं आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान मुज़ाहिरनि खे फांसी ॾिनी त सख़्त कार्रवाई कंदासीं। ईरान सां ॻाल्हियूं ख़तम ऐं अख़्तियारनि सां मुलाक़ातूं रद्द करे छॾियूं आहिनि। क़त्लेआम बंदि थियण ताईं मुलाक़ात न थींदी। ईरान इंसानियत जो मुज़ाहिरो करे। वॉशिंगटन में मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरानी सूरत हाल ख़राब आहे। अमरीकी शहरी ईरान मां जल्द निकिरी वञनि। चीन अमरीकी शयुनि लाइ मार्केट खोले सघे थो। वेनेज़ुएला पारां अमरीकी शहरनि जे क़ैद मां आज़ादी जी आजिया करियूं था। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कुछ देर में मिठी पहुंचंदो। बिलावल भुट्टो थर इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग साइंस एंड टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी जो इफ्तिताह कंदो। तकरीब में वॾो वज़ीर बरादरी शाह, सूबाई वज़ीर इस्माइल राहो ऐं ॿिया बि शिरकत कंदा। केटी बंदर बरसा समुंड में होड़ो ऊंधो, 6 मुहाणनि खे बचायो पियो, हिकु ॿुॾी फौत। मलीर जे इलाइक़े पिपरवासी खुलियल समुंड में पखियुनि शिकार दौरान हादिसे शिकार मकामी मुहाणनि 6 ॼणनि खे रेस्क्यू करे वरितो। हिकु जो लाश हथ, ॿिए जी ॻोल्हा जारी। हथायल लाश जी पिपरी वासी असगर पंजाबी तौर सुञाणप। इत्तलात वारसनि में कोहराम। कश्मीर वेझो घर मां चोरी जी कोशिश, मज़ामत ते भाॻियो, गोलियूं हणी क़तल। ॻोठ गुलाम हैदर खोसो में घर मां चोरी जी कोशिश दौरान भाॻिया सुजाग थी पिया। चोरनि जी फायरिंग में घर धणी अब्दुल ख़ालिक खोसो मारिजी वियो। 3 औरतूं ऐं नींगर ज़ख़्मी।